नाज़रीन बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। ख़बर शामिल कंदासीं। खैबर पख्तूनख्वा असेंबली वज़ीर आला अली अमीन गंडापुर के लापता करार ॾेई छॾियो। सूबाई असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो पियो। इजलास में वज़ीर आला अली अमीन गंडापुर जे लापता हुअण बाबति बहस कयो वेंदो। असेंबली सेक्रेटेरिएट इजलास तलब करण जी पधिराई जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे एहलकारनि केपी हाउस इस्लामाबाद ते चढ़ाई करे वज़ीर आला ऐं स्पीकर खैबर पख्तूनख्वा ऐं सूबाई मुलाज़िमनि जे कमरनि जा दरवाज़ा टोड़े छॾिया। अमा खे आगाह कयूं पिया। खैबर पख्तूनख्वा असेंबली वज़ीर आला अली अमीन गंडापुर के लापता करार ॾेई छॾियो। सूबाई असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वियो आहे। इजलास में वज़ीर आला अली अमीन गंडापुर जे लापता हुअण बाबति बहस कयो वेंदो। असेंबली सेक्रेटेरिएट इजलास तलब करण जी पधिराई जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे एहलकारनि केपी हाउस इस्लामाबाद ते चढ़ाई करे वज़ीर आला स्पीकर खैबर पख्तूनख्वा ऐं सूबाई मुलाज़िमनि जे कमरनि जा दरवाज़ा टोड़े छॾिया। खैबर पख्तूनख्वा असेंबली वज़ीर आला अली अमीन गंडापुर के लापता करार ॾेई छॾियो। सूबाई असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां ब्यूरो चीफ नज़ीर फारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, केपीके जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर जेको गुज़िरियल ॾींहुं न पर 2 ॾींहंनि खां जेको पेशावर खां ऐं वफ़ाक़ ते हलाक करण जे हवाले सां जेको निकितल हो काफ़िले जी सूरत में, उहो जीअं ई इस्लामाबाद पहुतो त ऐं केपीके हाउस जीअं मौजूदु हो, उतां जेको आहे सो अचानक जेको आहे सो गुम थी वियो आहे। जॾहिं त पीटीआई जे अॻवाननि तरफ़ां इहा जेको आहे सो तस्दीक कई वई हुई जनरल सेक्रेटरी उमर अयूब ऐं ख़ासि तौर ते केपीके जे तर्जुमान हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैद तरफ़ां त इहे अली अमीन गंडापुर जेको केपीके जो वॾो वज़ीर आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं असांजो अञा ताईं उन सां कंहिं क़िस्म जो को बि जेको आहे सो राब्तो न थी सघियो आहे। असांखे ख़दशो आहे त किथे उनखे जेको आहे सो गिरफ़्तार करे ऐं लापता न करे छॾनि। जंहिं सिलसिले में अॼु केपीके जे जेको सूबाई असेंबली जो इजलास आहे उहो बि अॼु 2 वॻे तलब कयो वियो आहे ऐं उन में इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त केपीके जे हुकूमत तरफ़ां इहा करारदाद पेश कई वेंदी त केपीके जे वॾे वज़ीर खे गिरफ़्तार न पर लापता कयो वियो आहे। इन सिलसिले में जॾहिं त सरकारी ज़रियुनि जो इहो चवणु आहे त अली अमीन गंडापुर जेको केपीके जो वॾो वज़ीर आहे उहो असुल में संजीदा माण्हू न आहे ऐं उहो हिकु क़िस्म जो मशवरो जेको आहे सो सरकारी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां करार ॾिनो वियो आहे ऐं उनजी इहा जेकी साज़िश आहे गुम थियण जी, उहा हीअ पहिरीं न आहे, पर इन खां अॻु में बि अली अमीन गंडापुर जेको हिकु ज़िम्मेवारी महसूसु करण बदिरां अचानक जेको आहे सो 2-3 ॾींहं जेको आहे सो ओचितो गुम थी वेंदो आहे। ऐं अॼु बि जेको आहे सो इहा ई जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ख़ासि तौर ते सिख समाज जे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तार तरफ़ां इन ॻाल्हि जी जेको आहे सो बयान कारकुननि खे जथनि जे सूरत में वफ़ाक़ जे मथां कार करण लाइ जेकॾहिं पेशावर मां निकितो हो ऐं इस्लामाबाद पहुतो हो ऐं केपीके हाउस में बि मौजूदु हो ऐं उतां जेको आहे सो अचानक लापता थी वियो आहे ऐं जेको आहे सो सूबाई हुकूमत ज़िम्मेवारी निभाइण जे बदिरां हू हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो वफ़ाक़ जे ख़िलाफ़ जेके काह करण वारा हमला त करे रहियो आहे, पर हाणे वफ़ाक़ ते इहे इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त सिंध जो सूबो हिकु सूबो आहे ऐं हुन सूबे जे वॾे वज़ीर खे जेको आहे सो लापता कयो आहे, पर उहा असुल में वफ़ाक़ी सरकार जो चवणु आहे त उहा उन्हनि जी ग़लती आहे, सूबाई हुकूमत जी ग़लती आहे त अहिड़ो गैर ज़िम्मेवार वॾो वज़ीर कीअं मुंतखिब कयो अथनि। इन सां गॾोगॾु धरती पीउ खे मां इहा न्यूज़ ऐं ब्रेकिंग ॿुधाईंदो हलंदुसि त इस्लामाबाद में जेकी मोबाइल सर्विस बंदि थियल हुई उहा अॼु जेको आहे सो बहाल थी वई आहे।